Subscribe to our channel Sindh TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास सांजी मेहनता मीरास मोहब्बत कंदड़ माण्हुनि जी कहाणी आहे। हुनर जिन खे मोहन जे दड़े वारे दौर खां मीरास में मिलिया। हिन ड्रामे जी कहाणी उन्हनि माण्हुनि जे औलाद जी कहाणी आहे जिन 5000 साल अॻु ॾांत काॾी ठाही, ठिकर जा थांव ठाहिया, लोह मां ज़रई औज़ार ठाहे अन्न उपाया, कपह मां कपिड़ो ठाहियो, सिरनि जा बठा ठाहे पखियूं जायूं जोड़ियूं, पाण में प्यार प्रीत ऐं मेठ मोहबत सां गॾिजी रहंदा हुया। तोखे इहो छोकिरो त क़बूल आहे न? अदे भुरल वारनि सां ॻाल्हि चोरी जॾहिं न पंहिंजी शादी थींदी, शादीअ खां पोइ पंहिंजे हथनि सां मां तोखे कुर्तो भरे पाराईंदसि। सदियूं गुज़रण खां पोइ बि साॻिया हुनर संदन मीरास आहिनि। पोरे सां प्यार कंदड़ आला अख़लाक़ी क़दरुनि जे मालिक माण्हुनि जी हीअ कहाणी आहे जेकी अॼु बि सिक कुर्ब ऐं प्यार जा परचारी आहिनि। माण्हुनि सां मोहबत कंदड़, ओताकुनि में ईंदड़नि खे इज़त ॾियण वारनि महिमान नवाज़ माण्हुनि जी कहाणी आहे मीरास। पाछा लड़ी विया आहिनि, इहे ई मेल अथसि अचण जी। अरे अमा तोबा तोबा, सब कुछ मूं पंहिंजे कननि सां ॿुधो हुयो। तूं शहज़ादीअ खां नफ़रत न कर, घर आयल महिमान जी इज़त कबी आहे। पंहिंजी सकाफ़ती रांदि ते मल जो शौक़ु हुजे, माल मताव पालणु, पुटनि जा निकाह हुजनि या न्याणियुनि जूं शादियूं, सभु गॾिजी इहा महल मल्हाईंदा आहिनि। ॾुखनि सुखनि में हिक ॿिए जो साथ निभाइण वारनि माण्हुनि जी कहाणी आहे मीरास। सोचां तो त हिल सचल ख़ान खे मलाखे लाइ प्यार कयां। मूंखे रस्ते में ॾातू मिलियो, ॿुधाई त क़बूल मल्ल भेण खां बचल ख़ान खे जवाब ॾेई आयो। या मल्ल बल्ल हाणे हिन खां कोन पुॼंदी। क़बूल खे नचो, हिकु ॾींहुं तोखे बचल ख़ान वारियूं मल्हूं ॾेखारींदो। मां तोसां सींध जो वाइदो थी कयां त तोखे मल विढ़णी पवंदी। दुनिया धीअरुनि खे ज़िंदा दफ़न कंदी हुई त के मुड़सनि सां गॾु सतियूं थी सड़ंदियूं हुयूं, पर हीअ उन्हनि माण्हुनि जी कहाणी आहे जेकी पंहिंजी औरतुनि खे अॼु बि पंहिंजी इज़त चवनि था, धीअरुनि खे मथे ते मिठियूं ॾेई मान बख़्शनि था। न्याणियुनि जी विलादत ते ख़ुशकिस्मती सम्झण वारनि माण्हुनि जी कहाणी आहे मीरास। ओ फकीरियाणी कढ को घोट जो सेरो, जिन जे वाछुनि मां अञा खीर थो वहे उहे असांखे बेस्तो था कनि। बिरादरी में त इहे रंज रुसामा हलंदा रहंदा। इन ॾेह जे ॾाहे दुनिया जे अज़ीम शाइर शाह अब्दुल लतीफ़ भटाई जे 7 सूरगुनि जी सूंह समायल आहे ड्रामे मीरास में। हथियारनि बारूद जी बाहि रधो छाण माण्हू पंहिंजे मौत ऐं इंसानियत जी तज़लील खां पाक हक़ीक़त ते वधल आम साधन समाजनि इंसाननि जी रोज़मर्रा जी ज़िंदगी, संदन अख़लाक़ी क़दरुनि ऐं इक़्तिसादी ज़रियनि ते ध्यानु धरियो वियो आहे। इंसानी जज़्बनि, एहसासनि, मुर्कुनि, लुड़कनि, सुॾुकनि ऐं टहकनि जी कहाणी आहे मीरास। हर माण्हूअ जे घर जी कहाणी आहे मीरास, छो त मोहबत आहे मीरास असांजी। मोहब्बता मीरास सांजी मेहनता मीरास सांजी मोहब्बता मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी।